हेठि ॾिनल तस्वीर जे 20% या 20% खे रंग भरियो। अचो त सभ खां पहिरियां सोचूं था त 20% हूंदो छा आहे। 20% खे पाण जेकॾहिं अंग्रेज़ी में लिखूं त 20% लिखंदासीं। फ़ीसद खे सम्झण जो राज़ परसेंट लफ़्ज़ में पयल आहे। सो पाण खे मालूम छा करिणो आहे, कंहिंखे शेड करिणो आहे 20% खे। सो हाणे सेंट छा आहे ऐं पर छा आहे, इहो जॾहिं असां सम्झंदासीं त असांखे फ़ीसद बि सम्झ में अची वेंदो। जीअं पाण खे ख़बर आहे त ₹1 में 100 पैसा थींदा आहिनि, ईअं $1 में 100 सेंट थींदा आहिनि। सो सेंट जो मतिलबु हूंदो आहे 100। हाणे 20% यानी का शइ 100 आहे ऐं उन जो 20% या 20हों हिसो जेको थींदो, या उन जा जेके 20 हिसा थींदा 100 मंझां, उन्हनि में पाण खे हिन तस्वीर में रंग भरणो आहे। सो 20 हिसा पाण ॻोल्हींदासीं। पाण खे मिलियल शिकिल चौरस आहे ऐं चौरस जे अंदरि नंढा नंढा चौरस जा एका आहिनि। सो इहो चो त ॻणियो 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अचो त हिन पासे जा एका ॻणियो 1 2 3 4 5 6 7 8 9 10। सो 10 यूनिट स्क्वायर्स ड्रेग में यानी लेंथ में ऐं 10 यूनिट स्क्वायर वेकर में यानी विड्थ में मौजूदु आहिनि। चौरस जी एराज़ी वारो फार्मूला छा आहे, जॾहिं पाण लेंथ खे विड्थ सां ज़रब कंदा आहियूं या ड्रेग खे वेकर सां ज़रब कंदा आहियूं। सो हिते जॾहिं असां लेंथ खे विड्थ सां या ड्रेग खे वेकर सां ज़रब कयूं त 10 × 10 100 थी वेंदो। यानी टोटल जेके असां वटि हिते स्क्वायर यूनिट्स आहिनि उहे केतिरा आहिनि, 100 आहिनि। 100 मां 20 खे पाण खे रंग भरणो आहे। हींअर पंहिंजे लाइ सुवालु आसान थी चुको आहे। सो अचो त हाणे पाण पंहिंजे स्क्वायर यूनिट्स में रंग भरियूं। मां हिन कुंड वारे नंढे स्क्वायर यूनिट खां शुरू कयां थो ऐं हिन सॼे खे फिल कयां थो। इन जो मतिलबु छा हूंदो, जेकॾहिं सिर्फ़ु हिकिड़ो फिल कयां, हिकिड़ो फिल कयां या हिकिड़ो भरियां, त इन जो मतिलबु इहो हूंदो त 100 मंझां 1% मां फिल कयो आहे। केतिरो? 1%। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं मां ॿियो स्क्वायर यूनिट बि भरियां त पोइ छा थींदो। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो ही पहिरियों स्क्वायर यूनिट, ही ॿियों स्क्वायर यूनिट, त हाणे मां केतिरो रंग भरे चुको आहियां या केतिरो शेड करे चुको आहियां, त हाणे टोटल स्क्वायर जो 2% या 2% मां रंग भरे चुको आहियां या शेड करे चुको आहियां। सो ही 3, ही 4, जीअं जीअं मां अॻिते वधंदो वेंदुसि, जेतिरो जेतिरो शेड कंदो वेंदुसि त ओतिरो ओतिरो परसेंटेज वधंदो वेंदो या ओतिरी ओतिरी फ़ीसद वधंदी वेंदी। सो हींअर ताईं हाणे मां 10% भरे चुको आहियां पंहिंजे टोटल स्क्वायर यूनिट जो। ऐं ही अॻिते मां भरींदो थो वञा त ही थिया 20 खाना या 20 स्क्वायर यूनिट्स या 20%। सो जेकॾहिं मां हिन 20 खाननि खे ई फिल कयां थो त इन जो मतिलबु इहो थियो त मां 20% शेड करे चुको आहियां या फिल करे चुको आहियां या रंग भरे चुको आहियां। सो परसेंटेज जो मतिलबु मां सम्झां थो तव्हां सम्झी विया हूंदव।